अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध वॉइस सां गॾु मां आहियां ज़ुएब ज़रदारी। ऐं नाज़रीन, अॼु असां हिन वक़्तु अहम हिकु ख़बर खणी तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं। इंतिहाई अहम मामिलो आहे। हीअ आहे मलीर ज़िले में एजुकेशन सिटी जो हिकिड़ो प्रोजेक्ट जेको काफ़ी सालनि खां मुकमल न थी सघियो आहे। इहो मामिलो हुयो हुते जेका 19,000 एकड़नि खां वधीक ज़मीन जी अलाटमेंट जो मामिलो हुयो, जेको सिंध हाई कोर्ट पहुतो। सिंध हाई कोर्ट अॼु पीपल्स पार्टी जी अहम शख़्सियतनि ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ अमलदारनि खे नोटिस जारी करे जवाबु तलब करे वरितो आहे। इन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं अॼोके विलाग में पाण इहो बि ॼाणण जी कोशिशि कंदासीं त हीउ जेको एजुकेशन सिटी जो प्रोजेक्ट आहे, इहो असल में आहे छा, ऐं सिंध हुकूमत इन खे कहिड़नि मक़सदनि खे नज़र में रखी इन खे लॉन्च कयो। त हीउ जेको सिंध हुकूमत जो तमामु वॾो मनसूबो आहे मलीर एजुकेशन सिटी, जंहिंजो मक़सदु आहे आला तइलीम ऐं तहक़ीक़ यानी कि रिसर्च जे लाइ जदीद मर्कज़ खे क़ाइमु करणु। ऐं हीउ मनसूबो मलीर ज़िले में मेन नेशनल हाईवे ऐं जेको सुपर हाईवे आहे, उनजे विच में जेको लिंक रोड आहे उन ते ई मौजूदु आहे। ऐं उन में जेका मलीर ज़िले जी देह चोहार उन में ई वाक़िअ आहे। इन मनसूबे जो मक़सदु 50 खां वधीक जेके आहिनि से क़ौमी ऐं बैन अल-अक़वामी यूनिवर्सिटीज़ जा जेके कैंपस आहिनि उहे हिकु हंधि गॾु करे करण जो जेको आहे इहो मनसूबो आहे। त इहे समूरियूं जेके यूनिवर्सिटीज़, चाहे उहे नेशनल लेवल जो आहिनि या इंटरनेशनल लेवल जो आहिनि, उहे 50 खां वधीक यूनिवर्सिटीज़ जा जेके बि कैंपसिस पाकिस्तान में या ख़ासि तौर ते जेके हिते कराची में आहिनि, उन्हनि खे हिकु ई हंधि रखिजे त जीअं इहे समूरियूं यूनिवर्सिटियुनि जी पाण में कोऑर्डिनेशन बि हुजे ऐं जेके मुख़्तलिफ़ शागिर्द आहिनि उन्हनि जी बि हिकिड़ी इंट्रैक्शन जो हिकिड़ो सिलसिलो उहो जारी रहे। हीउ आलमी मयार जो हिकिड़ो बुनियादी ढांचो, रिसर्च सेंटर्स हूंदो, उनमें हॉस्टल्स हूंदा, बहितरीनु जदीद तइलीमी माहौल फ़राहम कयो वेंदो। ऐं हिकु अंदाज़े मूजिबि एजुकेशन सिटी में 1.5 लख खां वधीक शागिर्दनि खे जेका आहे उहा तइलीम जी सहूलियत फ़राहम कई वेंदी। ऐं हिन मनसूबे तहत तक़रीबन 2 लख बेरोज़गार माण्हुनि जे लाइ रोज़गार जा मौक़ा पिणु पैदा थींदा ऐं सिधी रीति उन्हनि खे रोज़गार ॾिनो वेंदो। इहो इन मनसूबे जो हिसो आहे। ऐं उहे पॉइंट्स आहिनि जेके एजुकेशन सिटी जे मनसूबे में शयूं ॿुधायूं वियूं आहिनि, जेके मां तव्हां सां हिते शेयर पियो कयां। सिंध हुकूमत नेस्पाक सां गॾिजी हिन खे स्मार्ट एजुकेशन सिटी ठाहिण ते कमु कयो आहे। ऐं पोइ इहो थियो ईअं त इहो काफ़ी वक़्त खां हीउ मनसूबो रोलड़े जो शिकार आहे। ऐं शुरूआति में त 8,000 एकड़ ज़मीन अलाट कई वई हुई ऐं बाद में उहा वधंदी वधंदी हाणे 19,600 एकड़ खां वधीक जॾहिं ज़मीन जी अलाटमेंट थी, त उतां जा जेके मक़ामी ॻोठाणा आहिनि, मक़ामी ज़मींदार आहिनि या उहे जेके मक़ामी रिहायशी आहिनि, उन्हनि इन ते सख़्तु एहतिजाज कयो ऐं इन ते आवाज़ु बुलंद कयो। सिविल सोसाइटी बि जेको आहे उहो इन जी मज़ाहिमत कई ऐं अहिड़े नतीजे में इहो मामिलो जेको आहे उहो कोर्ट ताईं पहुतो। सिंध हाई कोर्ट में अॼु जेका आहे सा इन जी हियरिंग थी आहे। ऐं सिंध हाई कोर्ट जे 2 रुकनी बेंच जस्टिस अदनान अल करीम ऐं जस्टिस ज़ुल्फ़कार सागी ते ॿधल उन जी ॿुधणी कई। ऐं अॼु जेके आहिनि से उहे मुख़्तलिफ़ अॻवाननि खे, सियासी शख़्सियतनि खे ऐं सरकारी अमलदारनि खे नोटिस जारी करे उन्हनि खां जवाबु तलब कयो वियो आहे। त इन हवाले सां जेका 19,000 एकड़नि खां वधीक जेका सरकारी ज़मीन आहे, उनजी मुबैना गैर क़ानूनी अलाटमेंट ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी सदर ऐं पीपल्स पार्टी जी MPA फरियाल टालपुर, अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर आसिम हुसैन, चेयरमैन नेब, चीफ सेक्रेटरी सिंध, कमिश्नर कराची, DC मलीर समेत आला अमलदारनि खे नोटिस जारी कंदे जवाबु तलब कयो वियो आहे। ऐं इन में इहा जेका आइनी पिटीशन आहे उहा सिंध हाई कोर्ट में जेका दाख़िल थी, उन में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त मनसूबे ते का बि अघु भराई न थी सघी आहे। अरबे रुपयनि जी ज़मीन मिली भगत सां जेका आहे उहा मुंतक़िल कई वई। ज़मीन ते कब्ज़ा करे मक़ामी माण्हुनि जा जेके हारियुनि जा मक़ामी जेके उते रिहायशी आहिनि, ॻोठाणा आहिनि, उन्हनि जा हक़ जेके आहिनि से उहे फबाया विया ऐं समूरनि अलाटमेंट्स खे कालदम करार ॾिनो वञे। ऐं जेको आहे इन 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 उन सां गॾोगॾु इहो बि दरख़्वास्त में चयो वियो आहे त जेका मलीर जे मुख़्तलिफ़ देहनि में लॻभॻि 19,600 एकड़ जेका सरकारी ज़मीन आहे, इन जी जेका अलाटमेंट ई थर्ड पार्टी जे थ्रू यानी कि मिडल मैन जे थ्रू, जेके विच में ब्रोकर्स टाइप हूंदा आहिनि या जेके उन्हनि जे या जेके मिडल मैन हूंदा आहिनि, जेके सौदो कराईंदा आहिनि, उन्हनि जे थ्रू थी आहे। मतिलबु त सिंध सरकार जेके उन ज़मीन जा असल मालिक आहिनि, उन्हनि खां सिधी रीति इहा ज़मीन ख़रीद न आहे कई।
उन सां गॾोगॾु दरख़्वास्त गुज़ार जो जेको वकील आहे ग़ुलाम अकबर जतोई, उनजो बि मौक़िफ़ साम्हूं आयो आहे। त उनजो चवणु आहे त हीअ आइनी दरख़्वास्त मलीर ज़िले जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में लॻभॻि 19,600 एकड़ सरकारी ज़मीन जे मुबैना ग़ैर क़ानूनी अलाटमेंट ख़िलाफ़ु दाख़िल कई वई आहे, जंहिंजी मालियत अरबें रुपया थिए थी। उनजो चवणु आहे त लाॻापियल अमलदारनि बिना मुनासिब जांच पड़ताल जे ॼाणायल ज़मीन एजुकेशन सिटी जे नाले ते अलाट कई, जॾहिं त अॼु ताईं उन मनसूबे ते का बि जेका आहे सा अॻु भराई न थी सघी आहे। ऐं दरख़्वास्त गुज़ार इहो बि इल्ज़ाम लॻायो आहे त 19,600 एकड़ ज़मीन मुबैना तौरु मिडलमैन जे ज़रिए असुलु फ़ाइदो वठंदड़ ॾांहुं मुंतक़िल कई वई, जंहिंमें लाॻापियल अमलदारनि जी मिली भगत शामिल आहे। ऐं दरख़्वास्त में इहो बि चयो वियो आहे त ज़मीन जे अलाटमेंट एवज़ का बि रक़म अदा न कई वई ऐं सॼो अमल ग़ैर क़ानूनी ऐं ग़ैर आइनी आहे। त सिंध हाई कोर्ट जे ॿ रुकनी बेंच अॼु इन दरख़्वास्त ते ॿुधणी कई ऐं जेके लाॻापियल माण्हू आहिनि, जेके शख़्सियतूं आहिनि या जेके अमलदार आहिनि, जंहिंजा नाला मूं तव्हांखे ॿुधाया, उन्हनि खे नोटिस जारी करे 4 हफ़्तनि में उन्हनि खां जवाबु तलब कयो वियो आहे। जेका ईंदड़ ॿुधणी आहे इन आइनी दरख़्वास्त जी, उहा 4 हफ़्तनि खां पोइ थींदी। ऐं इन जवाबु तलब करण जी बि हिकिड़ी ज़िमेवारी मुख़्तलिफ़ सरकारी ऑफिसरनि खे ॾिनी वई आहे। त सिंध हाई कोर्ट जेको आहे इन इन जो जेको कार्रवाई जो जवाबु तलब करण जे लाइ IG सिंध, एडिशनल IG, सेक्रेटरी बोर्ड ऑफ रेवेन्यू, सिटी सर्वे मलीर ऐं बिन क़ासिम जे असिस्टेंट कमिश्नर्स SSP मलीर ऐं मुख़्तियारकार मलीर खे बि नोटिस जारी कया आहिनि त हू इन नोटिस ते तामील कराइनि। त ही इंतहाई अहम मामिलो, हिकु अॼु जी डेवलपमेंट जेका सिंध हाई कोर्ट जी ख़बर तव्हां सां अॼोके मां पंहिंजे ब्लॉग में शेयर कई। ऐं इन हवाले सां वधीक बि जेके अपडेट्स ईंदियूं रहंदियूं तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं। ऐं वधीक ॾिसिजे त इन्हनि धुरियुनि ते जिन ते इहे इल्ज़ाम लॻाए विया आहिनि या जिन में दरख़्वास्त गुज़ार जिन जा नाला ॾिना आहिनि, जिन खे हाई कोर्ट नोटिस ॾिनो आहे, त उहे पंहिंजे इन जवाब में अदालत खे कहिड़ी आगाही ॾियनि था, त उन बाबति असां अव्हांखे ज़रूरु जेको आहे अपडेट कंदासीं। असां सां जुड़िया रहो। सिंध वॉइस खे यूट्यूब ते, फेसबुक ते ऐं ॿिया जेके बि डिजिटल मीडिया जा हैंडल्स आहिनि उन ते सब्सक्राइब कयो, फॉलो कयो ऐं लाइक कयो। ऐं ईअं ई पंहिंजो सिलसिलो जेको आहे सो जुड़ियल रहंदो। वरी कंहिं ॿिए व्लॉग में पंहिंजी मुलाक़ात थींदी। एसी ताईं अला भाई।